बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॻाढ़ियूं गजरूं चङी तरह छिले साफ़ करे उन्हनि खे असां कटे सिनड़ियूं फारनि वांगुरु कटींदासूं डिघा डिघा। ॾिसो कीअं पई कटियां। पोइ इन्हनि खे चङी तरह पाणिनि मां धोई ॿिनि पाणिनि मां हिकु पासे रखंदासूं। सरह जा दाणा आहिनि, सरह इहा दाणा असां कुटे हिकु पासे करे रखंदासूं ॾढरे। पोइ लूणु, हेड, ॻाढ़ा मिर्च ऐं ज़र्दे जो रंग, टोटल इहे मसाला जेके असांखे खपंदा। धोतल साफ़ थियल गजरूं हिकु बरनीअ में या कंहिं प्लास्टिक जी थांव में या कंहिं में विझी उन जे मथां असां मसाला ॻाढ़ा मिर्च, हेड, लूणु ऐं ज़र्दे जो रंग ऐं सरह जेका असां कुटे रखी हुई सरह जा दाणा, उहो मसालो मिलाए ऐं उन में शामिलु कंदासूं ॿ टे फुड़ा सुर्के जा। सुर्को इन लाइ त जीअं अचार जल्दी ठहे ऐं खटो थिए ऐं ॿिनि ॾींहंनि में तयारु थी वञे। पोइ असां इहे गजरूं मसाले वारियूं सुर्के सां गॾु मिलाए ढके रखे छॾींदासूं पूरी राति पयूं हुजनि। पोइ ॿिए ॾींहुं सुबुह जो असां इन में शामिलु कंदासूं साई थूम कटियल ऐं मिलाए पोइ असां पाणीअ सां गजरुनि खे भरे छॾींदासूं। तक़रीबन 24 कलाकनि खां पोइ असांजो हीउ आचार तयारु थी वेंदो। अगरि लूणु घटि थिए आचार जे पाणीअ में त असां थोरो ॿियो लूणु बि विझी सघूं था। तयारु आहे असांजो पाणीअ वारो गजरुनि जो मज़ेदार आचार। हर दिलि अज़ीज़।